नाज़रीन भलीकार मां तव्हांजो मेज़बान धणी बख़्श बारी जो पाण गुफ़्तगू कंदासीं जामशोरे ज़िले जी मौजूदा सियासी सूरतहाल ते। गुज़िरियल 4-5 ॾींहं थी विया आहिनि, उन में जामशोरे जी सियासी सूरतहाल तमामु घणी बदिलजी चुकी आहे। 4 ॾींहं पहिरीं कराची में हिकिड़ी बैठक थी जंहिंमें कांबू खान बिरामाणी ऐं मलक असद जे सियासी अहम हरीफ़ मलक चंगेज़ खान पाकिस्तान पीपल्स पार्टीअ में शमूलियत कई आहे। उन शमूलियत खां पोइ हिकदमि आसिफ़ अली ज़रदारी ॿिन्ही अॻवाननि खे इस्लामाबाद घुराए वरितो। उन गॾिजाणीअ में बिलावल भुट्टो चेयरमैन पीपल्स पार्टी बि मौजूदु हुआ। उते गुफ़्तगू कहिड़ी थी उहा त ज़रियन अञा काई ॼाण तस्दीक शुदा नाहे ॾिनी, पर इन समूरी सूरतहाल ते जामशोरे ज़िले जे अंदरि कहिड़ा सियासी असर पवंदा उन ते असीं गुफ़्तगू कंदासीं। आर्ट जो रखंदड़ ऐं सीनियर सहाफ़ी असांजो अब्दुल फताह दाऊद पोडो साहिबु। दाऊद पर भली का तव्हां चवंदा मौजूदा सूरतहाल सियासी तव्हांजी नज़र मां गुज़री आहे जामशोरे जी, ऐं तव्हांजो जामशोरे ज़िले जे हवाले सां सियासत ते गहरी नज़र आहे, छा थियण ॾांहुं वञे पियो? जामशोरो जेको आहे उहो सिंध जे हवाले सां हिकिड़ो अहम शहर आहे, बल्कि अहम न बल्कि तमामु अहम शहर आहे। ऐं ॿियो जामशोरे जी अहमियत मिलिट्री ब्यूरोक्रेसी, सिविल ब्यूरोक्रेसी, पॉलिटिकल ब्यूरोक्रेसी ऐं कॉमर्स ब्यूरोक्रेसी में तमामु वॾी अहम आहे। ऐं ॿियो जामशोरे जी हालतुनि खे कराचीअ खां धार करे ॾिसी नथो सघिजे। त कराचीअ जूं हालतूं जेकॾहिं असां सियासी पासे ते रखूं बि ख़ैरु आहे, मिलिट्री ब्यूरोक्रेसी जूं हालतूं पासे ते रखूं बि ख़ैरु आहे, सिविल ब्यूरोक्रेसी जूं हालतूं पासे ते रखूं बि ख़ैरु आहे, पर कॉमर्स ब्यूरोक्रेसीअ जूं हालतुनि ऐं ख़्वाहिशुनि खे नज़र में रखंदे ई जामशोरे जी सियासत जो दुरुस्त तजज़ियो ऐं फ़ैसिलो करे सघिजे थो। उनजे पस मंज़र में वॾे में वॾो जेको नुक़्तो आहे उहो आहे सुपर हाईवे, जेको अहम नुक़्तो आहे सुपर हाईवे। सुपर हाईवे जी नंढड़ी तारीख़ इहा आहे त जनाब शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जॾहिं चाइना वियो ऐं हुन सां गॾु मुंहिंजा सभु वज़ीर शामिल हुया ऐं हुतां जी उहो डेवलपमेंट खे ॾिसणु पियो चाहे त चाइना तरक़ी कीअं कई आहे तकड़ी, त पोइ हुते हुनखे ख़बर पई त चाइना में हिकिड़ो तमामु वॾो 500 किलोमीटर कमर्शियल डिस्ट्रिक्ट आहे ऐं उन वॾे में विच में हिकिड़ो वॾो रोड आहे। उन रोड जे ॿिन्ही पासनि खां 500 एकड़नि ते, 1000 एकड़ ते, 2000 एकड़ ते फैक्ट्रियूं आहिनि जेके सॼे दुनिया जो माल जेको आहे प्रोड्यूस कनि थियूं ऐं लखनि हज़ारनि जे तइदाद में माण्हू हुते मज़दूरी कनि था ऐं चाइना जो मेन जेका इकानमी आहे उतां जनरेट थिए थी। त इन ख़्याल खे खणी जॾहिं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो हिते मोटी आयो त हुन बेगम राना लियाकत अली ख़ान खे इहा ज़िम्मेवारी ॾिनी त हैदराबाद खां जामशोरो या हैदराबाद कराची ताईं, छो त हुन समय ज़िलो दादू हुयो, त इन ताईं हिकिड़ो असां स्पेशल कॉरिडोर ठाहियूं जंहिंखे नालो ॾिनो सुपर हाईवे ऐं उनखे 660 फुट वॾो रोड ॾिनऊं ऐं पोइ इहो तय कयो त हिन जे ॿिन्ही पासनि खां फैक्ट्रियूं ठहंदियूं। उन फैक्ट्रियुनि जे साइट जी शुरूआति में ई हुननि सभ खां पहिरियां नूरियाबाद जो बुनियादु रखियो ऐं पोइ ईअं हुननि हिते इहो कोशिशि कई त नूरियाबाद ते बुनियादु रखण सां पाकिस्तान जी कॉमर्स ब्यूरोक्रेसी जी इन सुपर हाईवे जे बेल्ट में इन्वॉल्वमेंट थी। हाणे जीअं अॻु में पाकिस्तान ठहण सां कोटड़ी, पोइ नूरियाबाद ऐं वरी कराची खां ओरियां साइट सुपर हाईवे फेज़ 1 फेज़ 2, नूरियाबाद बि फेज़ 1 फेज़ 2 ऐं हाणे वरी हिकिड़े प्राइवेट माण्हू फेज़ 3 बि उन्हनि सां गॾु जॉइंट वेंचर में लॉन्च कयो आहे। त बुनियादी तौर ते पोइ वरी दादू ज़िलो हलियो, उनखे टुड़ी करे जामशोरो ज़िलो बि थियो। त हाणे असां दादू ज़िले खे छॾे जामशोरे ज़िले ते ॻाल्हाईंदासीं त जामशोरे जी ज़िले जी सियासत खे तब्दील कंदी कारोबारी ब्यूरोक्रेसी, कॉमर्स ब्यूरोक्रेसी, माना ए कैटेगरीअ जा सरमाएदार कारखानेदार, उहे जंहिं पासे इन्वेस्टमेंट वधाईंदा उन पासे सिविल ब्यूरोक्रेसी लाड़ो ॾींदी, उहे ई वञी करे सियासतदाननि खे मोटिवेट कंदा, उहे ई मिलिट्री ब्यूरोक्रेसी खे राज़ी कंदा ऐं पोइ हिकिड़ो नए क़िस्म जो जान जुड़ी करे जामशोरे में ईंदो। तव्हां छा था सम्झो हीअ जेकी मलक चंगेज़ खान जी शमूलियत उहा ब्यूरोक्रेसी चाहे पई जेकी सरमाएदार ब्यूरोक्रेसी, त मलक असद जेको हेतिरो वक़्तु रहियो आहे हाणे चेंज थियणु घुरिजे, छा पिया सम्झो? ईअं तव्हांजो ख़्यालु? ॾिसो, मुंहिंजो ख़्यालु त हाणे जेको बि हुजे, पर जेको हालतूं आहिनि उहे छा थियूं ॿुधाइनि, हालतूं इहो थो ॿुधाइनि त
प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान जेको को चेयरमैन बि आहे पीपल्स पार्टीअ जो, उन वटि एतिरो टाइम ई कोन्हे को जो इन आलमी फॾनि जे हूंदे, आलमी जंगियुनि जे हूंदे, जिते मिज़ाइल पिया हलनि, एटमिक जंगियुनि जा ख़तरा हुजनि, इन सॼे जे मदे नज़र रखंदे ज़िले जामशोरे जे हिकिड़े सदाईं हारींदड़ माण्हुनि खे घुराए करे उन सां मीटिंग करे थो, मिले थो, हुननि खे पंहिंजो झंडो हथ में थो ॾे, त लाज़मी तौर ते इन जे पोयां का तमामु वॾी चुरपुरजा के बुनियाद हूंदा, त जंहिंजे करे ई मुलाक़ात थी आहे न। जेकॾहिं न त हुनजा पंहिंजा MNAs आहिनि, ॿिनि सालनि खां एप्लीकेशनूं रखियो वेठा आहिनि, मुलाक़ात जो टाइम जो उन्हनि खे वक़्तु नथो मिले, छो त मुल्क जो सदर आहे। माना सदर आसिफ अली ज़रदारी जी का बि सियासी कावड़ मलक असद सां न आहे। तव्हांजे बकौल जेकी ॻाल्हि तव्हां करियो पिया त सनतकार जेके हिकिड़ो डोमिनेंसी ते क़ाइमु आहे, जेके ही सॼो ज़िलो हलाईंदा, उन जे आधार ते ही सॼी तब्दीली थिए पई, उहे ई ज़िलो हलाईंदा। मां सचाई सां, सची दिलि सां, ईमानदारी सां थो पियो सम्झां त आसिफ अली ज़रदारी जंहिं पोज़ीशन ते वेठो आहे, उन पोज़ीशन ते हूंदे मलक असद हुन जे मदे मुक़ाबिल माण्हू ई कोन्हे को जो हुन खां डिॼंदो हुजे या हुन सां विढ़णु चाहींदो हुजे। पर बुनियादी तौर ते उन्हनि जे विच में के एग्रीमेंट हूंदियूं, के वाइदा हूंदा, के ॻाल्हियूं हूंदियूं, का गुफ़्तगू हूंदी, का इख़लाक़ी, का माली, का इंतज़ामी, उन जा पूरा न थिया हूंदा। इन जे करे उहो हिन तक ते के नवां माण्हू ॻोल्हण जी कोशिशि करे थो या चूंडे थो। बाक़ी न त आसिफ अली ज़रदारी जेकॾहिं कंहिं बि MNA सां विढ़णु चाहे त हुनखे घणी देरि लॻंदी हुन सां विढ़ण में या हुन सां तकरार करण में। इहे बि सभु ॻाल्हियूं पंहिंजे जाइ ते, पर मलक असद जे ख़ानदान जो बि 400 साल रिकॉर्ड आहे पूरो। हू बि राजभाग वारा माण्हू आहिनि, सुखिया माण्हू आहिनि, सरमाए वारा माण्हू आहिनि, माण्हुनि सां गॾु उथनि वेहनि था। त मां नथो सम्झां त उन्हनि जा के पाण में के सियासी इख़्तिलाफ़ आहिनि। मां सम्झां थो त उन्हनि जे विच में के इंतज़ामी, माली ऐं इन क़िस्म जा के या जेको तव्हांखे चयुमि त सरमाएदारनि जा या सरमाएकारनि जा। सरमाएदार सॾिबो आहे कारखानेदार खे, ऐं हे प्लाटनि जा फ़ैसिला करण वारे खे सॾिबो सरमाएकार। त या त उन्हनि रियल इस्टेट जे सरमाएकारनि जूं के चुगलखोरियूं आहिनि मलक असद जे ख़िलाफ़, जो हुनजे लाइ हुनजे ई तक में पीपल्स पार्टी नवां माण्हू ॻोल्हण जी कोशिशि पई करे। कहिड़ा माण्हू थी सघनि था? हिकिड़ो सरमाएदारी चऊं, सरमाएकार बि चऊं, जेको ज़मीन जी रियल इस्टेट जो कमु करे थो, कहिड़ा अहिड़ा वॾा नाला आहिनि जेके जामशोरे ज़िले में आया आहिनि, जेके तब्दीली चाहिनि था, जेके ॼण तव्हांजी गुफ़्तगू मां इहो लॻो त मलक असद मां ॼण त उहे बेदारीअ जो ऐलान कंदा हुजनि? उहे कहिड़ा माण्हू आहिनि? ॾिसो, फ़ौज बि ज़ाहिर हूंदी आहे, सियासतदान बि ज़ाहिर हूंदो आहे, सिविल ब्यूरोक्रेसी माना अफ़सरशाही बि ज़ाहिर हूंदी आहे। हिन जेके सरमाएदार ऐं सरमाएकार आहिनि, उहे लिकियल छुपियल पोयां विढ़ंदा आहिनि, छो त बुनियादी तौर ते नफ़ो विराइण वारा उहे हूंदा आहिनि। ठेका ठरड़ी उहे खणंदा आहिनि, प्रोजेक्ट उहे खणंदा आहिनि, उन्हनि जे अकाउंटनि में पैसा वेंदा आहिनि, उन्हनि जी अकाउंटनि मां पैसा निकिरंदा आहिनि। पार्टीअ का पुठी ठपरी आहे छा उन्हनि जी? उहे सदाईं पार्टियुनि जा सपोर्टर आहिनि। मिसाल तौर तव्हां ॾिसो, जॾहिं इसहाक खान बेनज़ीर जे ख़िलाफ़ पैसा पे विराया त उहे पैसा सरमाएदारनि विराया हुया, ॾिना रियासत कंहिंखे? सरमाएदारनि खे। सरमाएदारनि वञी सियासतदाननि खे विराया। त बुनियादी तौर ते चवणा त हिन सॼी ॻाल्हि जे पोयां हर सूरत में मलक असद सिकंदर जेकॾहिं पंहिंजे खे सॼे माहौल खे ॾिसंदो त हुनखे फील थींदो त बुनियादी तौर ते हुनजे पुठियां सरमाएदार ऐं सरमाएकार आहिनि। सियासत जो एॾो वॾो तकरार कोन्हे, छो त ॿिन्ही जो नज़रियो साॻी इलेक्शन जमहूरियत ऐं खटणु आहे। आसिफ ज़रदारी बि जमहूरियत इलेक्शन ऐं खटणु चाहे थो, मलक असद जो बि नज़रियो जमहूरियत इलेक्शन ऐं खटणु आहे। इन जे करे ॿिन्ही जे विच में सियासी मूंखे नथो लॻे को इख़्तिलाफ़ आहे। उनजे विच में के माली, के इंतज़ामी, ॿिया के रूहानी, ज़ाहिरी तौर ते इख़्तिलाफ़ साम्हूं अची विया। मलक असद जो हिकिड़ो सख़्तु हरीफ़ मुखालिफ़, उहो ज़रदारी साहिबु हुन सां मुलाक़ात करे थो, शमूलियत थिए थी। हिन खां मथे ॿिया कहिड़ा ज़ाहिरी इख़्तिलाफ़ हूंदा? ॾिसो, कहिड़ा माण्हू अहिड़ा ॿिया के ईंदा? अची त इहे ई ज़िले जामशोरे जा माण्हू विया आहिनि। ॾिसो, गुज़ारिश हीअ आहे त भला ठटे ज़िले में बि इहा सूरत हाल हुई, उते को ताक़तवर न पियो माण्हू अचे त उन्हनि खे पंहिंजो माण्हू इमाइग्रेट कराइणो पियो। अंग्रेज़ीअ में इंटरनल डिस्प्लेसमेंट खे इमाइग्रेट चइबो आहे। हिकु मुल्क खां ॿिए मुल्क में इमिग्रेशन चइबो आहे, उहो ई सां लिखिबो आहे। त उन्हनि छा कयो, जेको पंहिंजो माण्हू अली असद उते वियो, उन कंहिं करे पंहिंजी कॉन्स्टिट्यूंसी डेवलप कई, जो हाणे ठठे में
पीपल्स पार्टी जी मुखालिफ़ आहे। त हिते हू हिकिड़ो तजुर्बो शायदि करणु चाहिनि था त भई मलक असद जे ख़िलाफ़ उते ई हुनजा मुखालिफ़ पीपल्स पार्टी वर्सेस पीपल्स पार्टी खणी अचूं त पोइ ॾिसजे त छा थो थिए। मूंखे इहा ॻाल्हि ईअं थी लॻे पई। टिकटनि जी विरासत कीअं लॻंदी? तजियो तव्हां कयो पिया, सॼी सूरत हाल ते नज़र आहे तव्हांजे। ॾिसो माज़ी में 2018 जी इलेक्शन, इहे साॻिया माण्हू जामशोरो इताद में हुआ जेके अॼु पीपल्स पार्टीअ में डॉक्टर सिकंदर शोरो मलक असद जे साम्हूं बीठो कोटड़ी वारी सीट ते, साॻिए वक़्तु बुला खान वारी सीट ते ज्ञानचंद ईसराणी जे साम्हूं मलक चंगेज़ खान बीठो, कांबू खान ब्राह्मणी हुनजी हिमायत कई। त हीअ जेकी उन दौरान शमूलियत ज़ाहिर कोन हुई, ताक़त जेकी हुई, पोयां जेके कुवतियूं तव्हां सभिनी खे ख़बर आहे। छा था सम्झो टिकटनि जी विरासत कीअं पई थिए, कीअं थींदी? ॾिसो, पीपल्स पार्टी पाकिस्तान में समुंड या पीपल्स पार्टी ॿई ॻाल्हि साॻी आहे, पर पीपल्स पार्टीअ में वॾा वॾा जागीरदार सरमाएदार अची खपी था वञनि, गुम था थी वञनि, पतो ई नथो पवे। मिसाल तौरु तव्हां जंहिं बि ज़िले जी ॻाल्हि कंदव, मिसाल तौरु मां शिकारपुर खणा, हाणे शिकारपुर में तव्हां ॾिसो त शिकारपुर में पीपल्स पार्टी वर्सेस पीपल्स पार्टी आहे। सॼी सिंध जे अक्सर ज़िलनि में सॼे सिंध में अक्सर पीपल्स पार्टी वर्सेस पीपल्स पार्टी थी विया, बाक़ी रती में थी विया आहिनि। त मां इहो सम्झां थो त हिन वक़्तु मलक असद जेको मौक़ुफ़ बि कोन थो ॾे या उहो पंहिंजो इंटरव्यू नथो ॾे, उन पंहिंजी कावड़ जो, नाराज़गीअ जो या मूंसां नाइंसाफ़ी थी थिए इन जो बि इज़हार न करे सघियो आहे। त इन मां इहो लॻे थो त जामशोरे में बि पीपल्स पार्टी वर्सेस पीपल्स पार्टी वारो जेको मर्कज़ जो उन्हनि जो फार्मूलो साॻियो हली वेंदो। कावड़ जो इज़हार आहे छा को आसिफ अली ज़रदारी जो? ॾिसो 4-5 ॾींहंनि जे अंदरि आसिफ अली ज़रदारी मुलाक़ात करे थो चंगे सां, साॻियो वक़्तु इस्लामाबाद में जेकी मुलाक़ात थिए थी, हुन में पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बि मौजूदु आहे। हीअ सॼी बेल्ट आहे जेको दुरई जी हब वारो, उन में अली हसन ज़हरी बि हो, जमील बारी जो बि। नई सियासी हिकमत अमली का नज़र अचे पई, नाराज़गी नज़र अचे पई। ॾिसो, जीअं त मां ॿिन्ही जे साम्हूं न वेठो आहियां त मूंखे ख़बर कोन्हे का तुंहिंजा पाण में रवैया छा आहिनि। असीं ॻाल्हाईंदासीं जेको सियासी मरहला थियनि था न उन ते। ॿियो, इन्हनि वॾनि माण्हुनि जूं हिक ॿिए सां नाराज़गियूं कोन थींदियूं आहिनि। इन्हनि वॾनि माण्हुनि जूं हिक ॿिए सां एतिराज़ थींदा आहिनि, जेके उभरंदा बि आहिनि, दूर बि थी वेंदा आहिनि। इहे नाराज़गियूं जेके ग़रीब मिसकीन सुञा ठठींग माण्हू हूंदा आहिनि न, उहे कावड़जी पोइ वेही रहंदा आहिनि, भत बि न खाईंदा आहिनि, सॾु हिते बि न ईंदा आहिनि, कोई मरी वञे हुज़ुर ख़्वाही न कंदासीं। ही वॾा माण्हू आहिनि, सालनि खां वठी वॾा माण्हू आहिनि। ही बि कलोड़ा दौर जा पालियल तातियल वॾा माण्हू आहिनि, ज़रदारी बि कलोड़ा दौर जा पालियल तातियल वॾा माण्हू आहिनि। त हिननि खे 300-300 400-400 साल थी वई आहे। त मां नथो सम्झां त को ॿई कोई कावड़ बावड़ करण वारा माण्हू आहिनि। हे पंहिंजे मफ़ादनि, माली फ़ाइदनि ऐं इंतिज़ामी ख़्वाहिशुनि जे बुनियादनि ते हिक ॿिए सां पंहिंजो लहविचड़ में अचनि था या हिक ॿिए खां रस्ता अलॻि कनि था, हिक ॿिए सां गॾु थियनि था। ऐं मां नथो सम्झां त ॿियो हिननि जो को सियासी या को अहिड़ो को वॾो को जामशोरे ज़िले जा माण्हू त वॾो बेस छेड़ियो वेठा आहिनि त बाबा हाणे ईंदड़ वक़्त में मलक असद खे पार्टी जेको साइड करे पई, हिन क़यादत खे जेकी ॿी आई उनखे अॻियां आणींदी, या इहो मसइलो हल थी वेंदो? तव्हांखे कीअं थो अचे? जिन शमूलियत कई आहे पोइ उहो किथे बीहंदा? मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए तव्हांखे, ग़रीबनि जूं रोज़ मायूं भॼी वञनि न, उन ते को शाइर सुर नथो लिखे। कि हिक वॾेरे जी का छोकिरी भॼी वञे न, उन ते शाह लतीफ़ जहिड़ा माण्हू बि सुर लिखियो छॾनि। त इन जे करे ही वॾनि माण्हुनि जो तकरार हर माण्हुनि जी ज़ुबान ते अची हलियो थो वञे। त जेके ॿ ग़रीब त सालनि खां वठी हिक ॿिए खे मतिलबु हिक ॿिए जूं इज़तूं रुलाए छॾियूं अथऊं जामशोरे में, त उहे बहस में ई नथा अचनि। इन जे करे जीअं त ही ॿ ताक़तवर माण्हू आहिनि ऐं उन्हनि जी ॾिसो, प्रेसिडेंट खे हिकिड़े MNA सां मदे मुक़ाबिल करणु, बुनियादी तौर ते MNA खे माना कमज़ोर करण जी या इहा हिकिड़े तयारी वठणी आहे त मारियोसि। त बुनियादी तौर ते न त MNA हिकिड़ो जेको आहे उहो वॾे हिकिड़े प्रेसिडेंट खे या पीपल्स पार्टी जहिड़ी हेॾी वॾी पार्टीअ खे, उहा हाणे पीपल्स पार्टी को भुटनि वारी पार्टी बि कोन्हे, बेनज़ीर बि का पार्टी कोन्हे, आसिफ अली ज़रदारी जी पार्टी, जेको बुनियादी तौर ते शहरी माण्हू आहे, कराचीअ में ॼाओ आहे, कराचीअ में निपनियो आहे, सालनि खां वठी कारोबारी माण्हू आहे, फिल्म जो, रियल एस्टेट जो, बिल्डर जो, ॿिन अलाए केतिरनि पंहिंजो कमनि जो। त इन जे करे हुनजा रवैया या हुनजा जेके मफ़ाद आहिनि उहे मूंखे हर सूरत में बार बार जेको आहे उहे माली इंतिज़ामी मामलनि वारा था लॻनि, सियासी नथा लॻनि। तव्हांजी हिकिड़ी गुफ़्तगू जेकी हींअर ॻाल्हि हुई त MNA सदर जे अॻियां कुझु बि कोन्हे, सदर जी हिकिड़ी वॾी ताक़त आहे। पोइ सदर ही 4 ॾींहंनि जे अंदरि एॾियूं वॾियूं मीटिंगूं कयूं आहिनि हिकिड़े माण्हूअ जे ख़िलाफ़ु लाइ अमल ठाहिण जे लाइ, सियासी हुजे,
त पोइ ख़ुदि MNA ख़ुदि मलक असद जामशोरे ज़िले में त पंहिंजी ताक़त रखे थो न, जो हेॾो वॾो परेशानीअ जो सबबु बणिजी विया आहिनि सभई। ॾिसो, मलक असद और उनजे ख़ानदान जी हिकिड़ी ख़ूबी आहे। ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे वक़्त में जॾहिं GM सैयद साहब ऐं पीर अली मोहम्मद राशिदी मलक सिकंदर ऐं अब्दुल्ला शाह जे ख़िलाफ़ बीठा, त मलक सिकंदर साईं GM सैयद 50-60 वॾेरा तक जा वठी वियो हुयो, त साईं पीर अली मोहम्मद राशिदीअ खे हथु खणायो, मां तव्हांजे हक़ में हथु खणां। पर पीर अली मोहम्मद शाह राशिदी ज़िद करे बीहो त न, असां खटूं था, तव्हां छो थो खणो। अच्छा, मलक सिकंदर खान 50-60 वॾेरा सियासी माण्हू वठी वियो साईं? बिल्कुलु, साईं GM सैयद पाण लिखियो आहे, किताबनि में लिखियलु आहे, माण्हू चवनि था, सियासत में आहे। त बस ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी ख़्वाहिश आहे त साईं GM सैयद MNA तौर ते अचे। पीर अली मोहम्मद शाह राशिदी पीर अली मोहम्मद शाह राशिदी न, असीं त खटूं था पिया, हिननि जूं ज़मानतूं ज़ब्त थी वेंदियूं। ऐं पोइ इहो थियो त साईं GM सैयद मलक सिकंदर खां हाराए वियो। हाणे उहो हाराए वञण जो जेको बुनियादी नुक़्तो छा आहे त मलकनि जी 400 साल जी तारीख़ आहे, क़ुर्बानी ॾियण जी बि, विढ़ण जी बि, विरहाइण जी बि, लिकाइण जी बि, त बचाइण जी बि। त हींअर बि जेकॾहिं उन ते को वक़्तु अची वियो आहे त मां नथो सम्झां को सियासी वक़्तु आयो अथसि, माली इंतिज़ाम इहा जेकॾहिं उहो ध्यान सां सोचींदो त इनमां निकिरी वेंदो, निकिरण जी कोशिशि कंदो या संदरो ॿधी बीह रहंदो? मां नथो सम्झां थो संदरो ॿधी बीह रहंदो, छो त हींअर हालतूं संदरे ॿधे बीहण वारियूं न आहिनि। हींअर सियासत ॿिए तरफ़ थी वई आहे, जामशोरे में माहौल मटियल आहे। जंहिं ज़माने में मलक सिकंदर साईं GM सैयद जे ख़िलाफ़ इलेक्शन लड़ी हुई, तॾहिं 10 लख आबादी जामशोरे जी कोन हुई, तॾहिं गुलशन शहबाज ख़ुदा जी बस्ती 10 लख आबादी कोन हुई, कोटड़ी बि सिटी हो नंढो। त हाणे हालतूं तब्दील थी वियूं आहिनि, त ख़ुदि मलक ख़ानदान खे बि सोचणो पवंदो त जेके बि हिते माण्हू वेठा आहिनि उन्हनि सां असांखे कीअं उथणु वेहणु खपे, उन्हनि जी तरक़ियाती मामलनि खे, उन सां मेल मुलाक़ात खे, उन्हनि सां उथणु वेहण खे, उन्हनि सां राजबाग खे असांखे कीअं निभाइणु खपे। छो त हितां जे उहो इंडिजीनियस माना मक़ामी माण्हूअ वटि त शादी गमी राजबाग हलियो थो वञे, पर हे जेका 10 लख आबादी ख़ुदा जी बस्ती में ठही वई आहे, 10 लख आबादी जामशोरे में ठही वई आहे, उनखे अञा ताईं उधारियो सम्झे थो। इहो जंहिंखे उधारियो सम्झे थो न, थी सघे थो इहा किथे मलक ख़ानदान खे माराए न विझे, माराए सियासत में माराए न विझे, ॻाल्हि ई सियासत जी हले थी। त हुन पासे बि त मलक ख़ानदान जो फ़र्ज़ु साम्हूं अची वियो आहे। ॾिसो, मां कंहिं बि सियासी माण्हूअ जी जे बारे में का ग़लति राय या ॿिए क़िस्म जी नथो रखी सघां। हिकिड़नि हिते माण्हू राजभाग था हलनि था, 40 सालनि खां वठी मलक सिकंदर हुकूमतुनि में आहे, उहो आज़ाद विड़ी बि हुकूमत में आयो आहे, पोइ लीग सां बि हुकूमत में आयो आहे, PP सां बि हुकूमत में आयो आहे, या PP वर्सिस PP डॉक्टर सिकंदर शोरे सां इलेक्शन विड़ी बि हुकूमत में आयो आहे। त माना उहो घणियूं ॻाल्हियूं सम्झे थो, तव्हां खां बि मूंखां वधीक बि, ऐं जेको असुलु मसइलो आहे उहो बि तव्हां खां मूंखां वधीक उहो सम्झंदो हूंदो। त ऐं ॿियो इहा ॻाल्हि आहे त जामशोरे में जेकॾहिं थोरी तवजो ॾे न, त जीअं 400 सालनि खां हितां जे राजभाग जो वॾो आहे, त 400 साल ॿियो बि हुनजो ख़ानदान रहिजी वेंदो। उहो चाहे उहा आहे तरक़ी, माना कहिड़ी तरक़ी? हालतुनि में हाणे ॾिसो, मिसाल जे तौर ते ख़ुदा जी बस्तीअ में पाणी कोन्हे को, कोटड़ी शहर जो गटर आहे, 2 सालनि खां 80 करोड़ रुपया ख़र्च थियण खां पोइ कोन थी सघियो आहे। हिकिड़ो पब्लिक हेल्थ जो इंजीनियर हुन खां कंट्रोल नथो थिए, उन ते कमु हले पियो। होॾां ॾिसो, जामशोरे में वञी ॾिसो, हे थो थिए पियो। हे M9 खां कोटड़ी फाटक ताईं रोड आहे, ॿिन्ही पासे खां सर्विस रोड कोन ठहियो आहे। हाणे ताज़ो ई जामशोरे फाटक खां अलमंज़र ते रोड ठहे पियो। जेॾी बेदर्दीअ सां ग़लति सरकारी पैसे जो ज़ियान, वक़्त जो ज़ियान, माण्हुनि खे तकलीफ़ थिए, इन तरफ़ ध्यानु ॾियणो पवंदो। ठेकेदार कमीशन वठियो पियो वञे, इंजीनियर खे कमीशन पई थी मिले, सरकार जो पैसो बि ख़र्च थिए थो, रोड दुरुस्त नथो ठहे, माण्हू सियासतदान जी ॻीचीअ में। त इहे सभु ॾुखियायूं MNA MP जी ॻीची में पवंदियूं न, त उन्हनि खे पंहिंजो रवैयो दुरुस्त करणो पवंदो शयुनि ॾांहुं। त सभु उन्हनि जो आहे न, त उनजो मदे मुक़ाबिल केरु आहे? उन मदे मुक़ाबिल ॾिसो न, जेकॾहिं इलेक्शन जो ख़र्च गैर सरकारी 20 करोड़ आहे, त 20 करोड़ रुपया ख़र्च करणु छा आहे, जेके मदे मुक़ाबिल उन्हनि मां कंहिं वटि 20 करोड़ जेके पंहिंजो ख़र्च कंदा। हा, शायदि के माण्हू उन्हनि खे हींअर अॻिते वठी पिया अचनि त हिमत करियो, 50 करोड़ कमायो ऐं आईंदा इलेक्शन में मलक जो मुक़ाबिलो बचियो। अवामी ताक़त इन्हनि माण्हुनि ते न आहे जेके शमूलियत कई आहे, जेके सुभाणे को अहिड़ो माहौल ठहे थो। ख़ुदि आसिफ अली ज़रदारी जॾहिं हिन में इन थी वियो आहे
त पीपल्स पार्टी पाण को माहौल ठाहे थी, त सम्झो था त पोइ मुक़ाबिलो थिए थो, मलक असद मुक़ाबले में बीहंदो या पार्टीअ जे फ़ैसिलनि जो इंतज़ारु करे हिकिड़ी सीट ताईं महदूद ई रहंदो? ॾिसो, पाकिस्तान पीपल्स पार्टी जी मदे मुक़ाबिल सिंध में आहे GDA वॾे पैमाने ते, उन्हनि खे बि सुपरवाइज़ कनि था पगारा साहिबा। ऐं मलक असद जॾहिं बि पार्टी छॾे ॿी कंहिं पार्टी में आज़ादु इलेक्शन विड़ी आहे, त हबीबुल्लाह मेमण वारी ज़िले चेयरमैन जी इलेक्शन हुजे, पीर बख्श ख़ासखेली वारी इलेक्शन हुजे, सिकंदर राह पोटरे वारी इलेक्शन हुजे, या ॿी का बि हुजे, त हू हर सूरत में सन जे सैयदनि सां हुनखे इताद करणो पियो। त ॿी शायदि सूरत में हिन दफ़े बि उहो सोचे थो त मां सन जे सैयदनि सां इताद करे शायदि कुझु करे वञा। हिन वक़्तु इहो मामिलो बि हुनखे ॾुखियो पइजी वेंदो। तव्हां सम्झो था त आज़ादु थी हुननि सां इताद कंदो, छो त सन जा सैयद हींअर साईं मुराद शाह जे बि वेझो मिटी माइटी में बि आहिनि, सम्झो था त उहे हुन सां गॾु बीहंदा हीअं? सियासत में हुकुमरानीअ जी वॾी ॿाड़ हूंदी आहे हुकुमरानीअ जे लाइ, ऐं सरे फ़िरत ऐं सियासी ब्यूरोक्रेट थियणु तमामु वॾी लस्त आहे। पॉलिटिकल ब्यूरोक्रेट उहो जेको असेंबलीअ में वेहे थो, असां हुनखे पॉलिटिकल ब्यूरोक्रेट चवंदा आहियूं। सियासतदान ॿिया खोड़नि, पर उहे असेंबली में न आहिनि, मथां उहे पॉलिटिकल ब्यूरोक्रेट न आहिनि। त पॉलिटिकल ब्यूरोक्रेट थियण जी वॾी ॿाड़ आहे, माण्हू अरब रुपयो ख़र्च करे था छॾनि। तव्हां न ॾिसो आहे ठेकेदार विया, असांखे आवाज़ में ॿुधासीं इमरान ख़ान खे कंहिं 75 करोड़ ॾिना, कंहिं अरब ॾिनो, मूंखे सेनेटर कर या मूंखे ही कर हू कर। त ही ताक़त जो सरचश्मो अवाम त ज़रूरु आहे, पर ताक़त जो सरचश्मो अवाम चूंडे असेंबलियुनि में मोकिले थो, त असेंबलियुनि में पुॼण ताईं माण्हू करोड़ रुपया ख़र्च करे छॾनि था। त ही मलक असद जूं जेके अवामी कोताहियूं आहिनि, उन्हनि जे मुखालफ़नि खे रस्तो ॾिनो आहे त हो उन जे बारे में ॻाल्हि ॿोल शुरू कनि ऐं उनखे कमज़ोर कनि। पर जेकॾहिं मलक असद हिकु दफ़ो ॿीहर अवाम तरफ़ रुजू कंदो, त पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे, उहो पंजनि माण्हुनि खे न मारींदी आहे। माना जिन शमूलियत कई उन्हनि खे चवंदा तव्हां वेट करियो। तरसो ॿियो कुझु खोड़ न, किथे उन्हनि खे कंहिं कमेटीअ जो चेयरमैन करे छॾनि, तॾहिं बि सरकारी गाॾी, मोबाइल, हिकिड़ी पुलिस जी दफ़्तर, 2 सिपाही चौकीदार मिली वेंदा। अलाए केतिरा पीपल्स पार्टी में माण्हू खपी वेंदा आहिनि, अलाए केतिरा बिज़नेस ज़ोन आहिनि, अलाए केतिरियूं कमेटियूं आहिनि, उन्हनि में खपाए छॾींदा उन्हनि खे। इहो एॾो को वॾो मसइलो कोन्हे को, मसइलो जामशोरे जी सियासत जो कॉमर्स ब्यूरोक्रेसी आहे। त कोटड़ीअ जे मलेरिया जा, नूरियाबाद जे मलेरिया जा, या M9 ते रियल एस्टेट जे बिल्डर्स जा के मामला आहिनि, उन्हनि जे ॾेतिन लेतिन जा, उन्हनि जी NOCs जा, उन्हनि जे नफ़नि जा, उन्हनि जे कारोबारी भाईवारनि जा के मामला आहिनि, जंहिं ते हिक ॿिए सां जेको आहे सो बेतमादियूं थियूं आहिनि। बाक़ी सियासी कहिड़ो इख़्तिलाफ़? कुझु ॻाल्हियूं साम्हूं इहे बि अचनि थियूं, रेती, बजरी, कोयलो, उन मां रॉयल्टी मिले थी, तमामु वॾो पैसो आहे, उहो हिसो सही तरीक़े सां नथो पहुचे, या उहो सिर्फ़ु हिकिड़ी धुर वटि वञे थो। इहे बि तकरार साम्हूं आया आहिनि जिन जनम वरितो आहे। ख़ुदि नूरियाबाद जूं जेके ज़मीनियूं आहिनि, वॾो बिल्डर जेको हिते लथल आहे, उन में बि ज़मीन जी वेकिरो जेको थियो, उन में बि तमामु वॾे पैमाने ते शिकायतूं थियूं आहिनि, उन हवाले सां बि। हा, त ॾिसो न, गुज़ारिश ई आहे त मलक असद कंहिं बि बिल्डर सां करे कोन फिटायो। मिसाल तौरु तव्हां ॿुधायो त कहिड़ो अहिड़ो बिल्डर आहे जिन खे DC ऐं असांजे MNA MP जेल में विझरायो हुजे त तो गैर कानूनी कमु कयो आहे, ही नूरियाबाद जे माण्हुनि जी ज़मीन ते कब्ज़ो कयो थी, या थाणे बूला खान जे माण्हुनि जी ज़मीन ते कब्ज़ो कयो थी, या कोटड़ी मांझनि जे ज़मीन ते माण्हुनि ते कब्ज़ो कयो थी, तूं अलाए कहिड़ी दुनिया तोखे जेल में था विझो। अहिड़ो को आहे को माण्हू, हिकिड़ो मिसाल को? जॾहिं अहिड़ो मिसाल न आहे त माना एॾो को वॾो एतिराज़ बि न हूंदो। त हाणे जीअं त M9 वे ते तमामु वॾनि अरबन रुपयनि जूं इन्वेस्टमेंट आहिनि, मिलूं बि लॻी रहियूं आहिनि, साइट एरियाज़ बि आहिनि, साइट सुपर हाईवे परियूं आहे, वरी विच में बहरिया टाउन आहे, वरी ॿिन्ही पासनि खां DHA आहे, वरी नूरियाबाद आहे, वरी कोटड़ी साइट आहे, बहरिया टाउन 2 आहे। इहे सभई मामला हूंदा त हिते के परसेंटेज जा हूंदा, मुनाफ़े जे परसेंटेज जा, त उन्हनि ते के हिक ॿिए सां सिध सिधाड़ा हूंदा। इहे जेके वॾा माना सम्झाई रहिया सियासी इख़्तिलाफ़ आहिनि, त जामशोरे जे सियासी कारकुननि खे, जामशोरे जे सहाफ़ियुनि खे, जामशोरे जे सियासतदाननि खे हिननि मामलनि खे सियासी न सम्झणु घुरिजे, हिननि मामलनि खे इंतिज़ामी माली सम्झणु घुरिजे, कारोबारी माली इंसामी सम्झणु घुरिजे, हिननि खे क़तई तौर ते सियासी तकरार न सम्झणु घुरिजे।
साईं मौजूदा सियासी सूरतहाल में पाण वरी हलंदासीं इलेक्शन जे तरफ़ त पीपल्स पार्टी टिकेटूं कंहिंखे ॾींदी उन सां गॾोगॾु जेकर टिकेटूं जेके मौजूदा सूरतहाल में जन शमूलियत कई उन तरफ़ वञनि थियूं त पोइ मलक असद बीह ते त कामयाबी कीअं थींदी इहो त असांखे बि ॿुधायो साईं नाज़रीन खे कहिड़ी हिकमत अमली हूंदी मलक असद साढ़े गुज़ारिश इहा आहे त जेका PS 79 माना 79 आहे जंहिंमें थाणो भूला खान तालको ऐं कोटड़ी तालके जो अधु अचे म्यूनिसिपल बोलाड़ी हाणे जेकॾहिं ख़ुदा न ख़्वास्ता कोटड़ी तालके खे ख़ुदि अलॻि कॉन्स्टिट्यूंसी ॾिजे कोटड़ी खे कोटड़ी गुलशन शहबाज ऐं कोटड़ी 1,40,000 ते PS जी सीट ठहे थी तक़रीबन 60,000 वोट फ़क़ति 5 किलोमीटरनि में ख़ुदा जी बस्ती में ऐं 70,000 खनि वोट या 70-75,000 वोट सॼे थाणे भूला खान में हा को 300 किलोमीटर में हाणे 300 किलोमीटर में 70-75,000 वोट ऐं 5 किलोमीटरनि में 60-70,000 वोट अवां सम्झी सघो था त सियासत कीअं काॾे वञी सघे थी साॻी ॻाल्हि सूरत हाल इहा आहे त ॼामशोरे जा वोट त कोटड़ी जेको ख़ुदि हिकिड़ो शहर ठही वियो आहे तालको उनजा 3 टाउन कोटड़ी पंहिंजो म्यूनिसिपल बोलाड़ी ऐं ॼामशोरो उन ते माना तक ते हिकिड़ी सीट हुजे जेकॾहिं सुभाणे इलेक्शन कमीशन हिनखे तब्दील करे थी मलक असद जा मुखालिफ़ का नई तकबंदी कराए था अचनि त लाज़मी तौर ते पोइ जेके पुराणा खिलाड़ी आहिनि उन्हनि खे वधीक ज़ोर ॾियणो पवंदो वधीक ख़र्च करणो पवंदो वधीक हेठि किरणो पवंदो वधीक दर दर वञणो पवंदो इन टिनी तकनि में त मलक असद जो वोट घणो आहे ॼामशोरो टाउन कोटड़ी हुनजो पंहिंजो घर म्यूनिसिपल बोलाड़ी में हुनजो चेयरमैन वेठो आहे न पोइ चेयरमैन उन्हनि जा त कॾहिं ऑफिस में अचनि ई कोन था मलक साहब जे गिर्द हिकिड़ा 10 माण्हू आहिनि उन्हनि 10 माण्हुनि जे गिर्द उन्हनि जी सॼी सियासत तक जी हले थी उन्हनि 10 माण्हुनि खे वधाए मलक साहब खे 1000 माण्हू करणु खपनि 100 माण्हू करणु खपनि त पोइ अञा उनजी गिरफ़ ताक़त ऐं सुभाणे जूं कमज़ोरियूं ख़तमु थींदियूं बाक़ी जे न त जंहिं क़िस्म जो नानीअ वेड़े जो रवैयो हले थो इहो जीअं हाणे ॾुखियायूं हुन जे लाइ पैदा थियूं आहिनि त लाज़मी सुभाणे अञा वधीक ॾुखियायूं पैदा थी सघनि अच्छा तव्हां सम्झो था त हीअ जिन शमूलियत खे ॾुखियायूं पेश आणे सघनि था मलक असद खे सियासी तौरु सर ॾिसो ॾुखियायूं सरमायो आणींदो आहे जेकॾहिं हू कंहिंजे ख़िलाफ़ु सरमायो ख़र्च करे सघण जी सलाहियत रखनि था सरमायो क़ुर्बान करण जी कुवत अथनि सरमायो कठो कयो अथऊं सीड़ाईंदा उहो त को मसइलो ई कोन्हे केरु कंहिंखे बि मारे सघे थो केरु कंहिंखे बि हाराए सघे थो उहो मारण खे हुन में न वठिजो यार मारण माना हाराए इलेक्शन में हुनखे को बि कंहिंजी इलेक्शन मारे सघे थो जेकॾहिं कंहिं वटि सरमायो आहे छो त हिकिड़ो शेर आहे पुराणो सिंधीअ जो शेर आहे बिना लश्कर खज़ाने जे थियणु सुल्तान मुश्किल आहे लश्कर गॾु हुजे हुन सां गॾु खज़ानो बि हुजे रुगो खज़ानो हुजे लश्कर न हुजे माण्हू बेकार आहे रुगो लश्कर हुजे खज़ानो न हुजे तॾहिं बि माण्हू बेकार मलक असद त ॿई शयूं आहिनि ॿई शयूं आहिनि त उनखे ओतिरो तवंगर थियणु खपे न माण्हुनि जी सहूलियतुनि ओतिरो तवंगर थिए विराइण सां थोरो ई खुटंदुसि विराइण सां वधंदुसि छा विराए प्यार ऐं मोहबत विराए सहूलियतूं कहिड़ियूं सहूलियतूं यार ही 10 किलोमीटरनि में माण्हुनि जे घर में पाणी टैंकर सां थो अचे गटर जो बाल्टी भरे पाणी फिटी करे था अचनि इन खां वधीक माण्हू आंज में केतिरा हूंदा इन खां वधीक ॾुखियायूं माण्हुनि खे केतिरियूं हूंदियूं 2 शयूं आहिनि न रुॻो फ़क़ति 2 शयूं कहिड़ियूं हिकिड़ो पाणी सीवरेज जी हिकिड़ी शइ वासा जो कमु आहे ॿिए पासे खां सॼे गुलिस्तान हिते गुलिस्तान जो 10 लख आबादी आहे को कॉलेज कोन्हे तालका अस्पताल खे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल कयो वेठा तालका अस्पताल अलॻि हुजे सिविल अस्पताल अलॻि हुजे हू LMC त सिंध गवर्नमेंट जी यूनिवर्सिटी जी अस्पताल अलाए केतिरियूं कमियूं कोताहियूं आहिनि जेके हिनखे कंट्रोल करणु खपनि छाजे करे जो मुंहिंजी ज़ाती ख़्वाहिश आहे त 400 साल तारीख़ अथसि उन पंहिंजी तारीख़ खे ईअं ई तवाना रखे उहो विराइण सां थींदी मलक असद जी मुस्तक़बिल में सियासी के असर पई सघजनि था हीअं जेकी सूरत हाल ॾिसो था हुन ते मां सम्झां थो त जेकॾहिं 500 मिलियन कंहिं बि माण्हू ॼामशोरे जी सियासत में ख़र्च कया चंदो करे कमाए कठा करे उहो पूरी ॼामशोरे जी सियासत खे तब्दील करे छॾी छा माण्हू सभई वोटर पैसनि ते विकामजंदा आहिनि छा माण्हू सहूलियतुनि ते विकामबा आहिनि पैसनि ते न विकामबा माना तव्हां चओ था त एतिरो ख़र्च कजे
बुनियादी माण्हुनि जे मसइलनि ते? ॾिसो, हिकिड़े खे रसीद कटे ॾियणी आहे, इलेक्शन जे ॿाहिरि तंबू हणणो आहे, ट्रैक्टर टालीअ ते माण्हू खणी अचणा आहिनि, उन्हनि जे दरवाज़नि ते वञणो आहे, इहो सॼो कमु हिकिड़ो तरीक़ेकार कॉन्स्टिट्यूंसी बेस्ड इलेक्शन आहे, पॉलिटिकल पार्टी बेस्ड इलेक्शन कोन्हे पाकिस्तान जी। त कॉन्स्टिट्यूशन बेस्ड इलेक्शन तक जी इलेक्शन जेका आहे उहा शख़्सी इलेक्शन हूंदी आहे, उहा पार्टी खां वधीक शख़्सी इलेक्शन हूंदी आहे। फ़र्द विढ़ंदा आहिनि पार्टीअ जे बुनियादनि ते, पार्टियूं डायरेक्ट न विढ़ंदियूं आहिनि। इन जे करे हू हिकिड़ो फ़र्द आहे, हिकिड़ो शख़्स आहे। जेकॾहिं अवामी राज, अवामी राय, अवामी सहूलनि तरफ़ मोटंदो त इन्हनि नंढनि नंढनि मसइलनि मां निकिरींदो, न त ॿिया माण्हू अवामी थी विया त शदीद नुक़सान में वञी सघे थो। डॉक्टर साहब, सियासी माण्हुनि जे लाइ, जामशोरे ज़िले जा माण्हू जेके ॾिसनि पिया हिन सियासी तब्दीलीअ खे, उन्हनि जे लाइ कोई अहिड़ो पैगाम तव्हांजो? सियासी कारकुननि खे, दानिश्वरनि खे, सियासतदाननि खे ॿियो जामशोरे जी वरी बदकिस्मती आहे, ख़बर अथव? सॼी कराचीअ में चीफ सेक्रेटरी 21 ग्रेड जो, सिंध यूनिवर्सिटीअ में 80 माण्हू 22 ग्रेड जा प्रोफेसर, LMC में अलाए घणा हूंदा, महिराण में अलाए घणा हूंदा, असां वटि हूंदा, अला बख़्श में हूंदा, पर उनजो जामशोरे जी तरक़ीअ में को किरदार ई कोन्हे। उनजा PD वेठा आहिनि, इंजीनियर वेठा आहिनि, हेॾा पढ़िया लिखिया माण्हू वञी हैदराबाद कासमाबाद जी सियासत कंदा, जामशोरे जी सियासत नथा कनि। त जामशोरे जे माण्हुनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त उहो हर सूरत में पोरियत तबिके जे तरफ़ तवजो ॾियनि, अवामी सियासत खे अॻिते कनि, छो त सियासतदाननि खे बि अवाम खटाए थो ऐं अवाम जूं नंढड़ियूं ख़्वाहिशूं आहिनि। थोरी तालीम, अवांजी नज़र में अवामी सियासतदान जामशोरे ज़िले जे अंदरि केरु आहे? तकनि जी सियासत आहे, अवाम त अवामी सियासत, वरी बि अवामी जेका राज जी सियासत आहे, पाण खे भोतार सरदार जेको बि चवराए, उन जे हेठों वॾेरा, उन जे हेठों नंढा वॾेरा, पोइ उन्हनि जो राज भाग, इन पस मंज़र में अवामी ॾिसंदासीं त पोइ वरी बि मलक असदी आहे, उनजी भेट में वरी ॿिया खोड़नि, शहाणी आहिनि, नुहाणी आहिनि, बिरहमाणी आहिनि, पालारी आहिनि, जोखिया आहिनि, ईअं नंढा नंढा सभु थी वेंदा खोड़ माण्हू। पर उहो जे राज भाग जेको सिंध जो सकाफ़ती विरसे तौरु जेको अवामी राज भाग वारी जेका ख़ुसूसियत आहे, उहा बि त हिननि जे ख़ानदान वटि। त मुंहिंजो बार बार इहो चवणु आहे त उन्हनि खे इहे पंहिंजा नानीअ वेड़ा छॾे मुकमिल अवामी रवैयनि तरफ़ अचिणो पवंदो, पोइ सॼी दुनिया हिननि जे तरफ़ झुकंदी। जे न त जेके माण्हू अवामी थी विया हिन दौर में उहे हिनखे झुकाए विझंदा। महिरबानी डॉक्टर साहब तव्हांजी।